घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में बल्दियाती चूंडनि जे मामले ते झेड़नि जो ख़दशो आहे। घरू वज़ीर राणा सनाउल्ला बल्दियाती चूंडनि जे मामले ते कराची ऐं हैदराबाद में छिकताण ते गहरी ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त मकानी चूंडूं 15 जनवरी ते थियण ते सियासी पार्टियुनि में इख़्तिलाफ़ ॻणती जोगी सूरतहाल इख़्तियार करे विया आहिनि। उन दौरान झेड़नि जो ख़तरो आहे। घरू वज़ीर चयो त कुझु शरपसंद धुरियूं इन सूरतहाल मां फ़ाइदो खणी सघनि थियूं। तकरार ऐं अमनो अमान पैदा थी सघे थो। हिकु नंढड़ो वाक़ियो बि कराची ऐं हैदराबाद में कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। इलेक्शन कमीशन ऐं अदलिया हालतुनि जी नज़ाकत जो नोटिस वठनि। आइन ऐं कानून जी रोशनी में मसइले जो हल कढियो वञे। होॾां KPK में दहशतगर्दनि पारां पुलिस थाणे ते हमले जी मज़म्मत कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो त KPK पुलिस बि दहशतगर्दनि जे हमलनि खां महफ़ूज़ नाहे। अवाम जी सिक्योरिटी जो छा थींदो? राणा सनाउल्ला जो चवणु आहे त दहशतगर्द ख़ैबर पख्तूनख्वा में पुलिस स्टेशननि ते हमला करे रहिया आहिनि। पुलिस अहलकारनि ऐं आफ़ीसरनि खे निशानो बणायो पियो वञे। लॻे थो त KPK हुकूमत CTD हेडक्वार्टर बनू वाक़े खां बि सबक़ न सिखियो आहे।